नवामी न्यूज़ में खबरों जो सिलसिलो जारी है। इन वक्त किरड़ा मां ख़बर ॾींदा किरड़ा लगाजी गुलशेर जोगी जे रवासे इंसाफ़ लाइ कुरान शरीफ़ हथन में खणी बाअसर माण्हुनि पारां प्लाट ते ज़बरदस्ती कब्ज़ो करण खिलाफ़ एहतजाज कयो। उन मौके ते ॻोठ हाजी गुलशेर जोगी जे रवासी साजिद अली, मिसमात जादला ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त बाअसर मोहम्मद जलाल, मोहम्मद तालिब, इलाही बख्श, सोनू, परवेज़, अब्दुल गनी जोगी ऐं ॿियनि असांजे प्लाट मथां ज़बरदस्ती कब्ज़ो करे धरती तंग करे छटी आहे। असां अहिड़ी दां मीरवा पुलिस खे ॾिनी पर को बि खड़तेल न आहे। निकितो पुलिस बाअसर माण्हुनि सां धुर बणियल आहे। हिन प्लाट जो कोर्ट सगोरी में केस हलंदड़ आहे। उन जे बावजूद बि कब्ज़ो करण जी कोशिश करे रहिया आहिनि। असां मथां बिला जाइज़ फायरिंग करे हर वक़्तु हरासा कंदा रहनि था। असां गरीब मिसकीन आहियूं। असां आला इख्तियारिन चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट पाकिस्तान, चीफ जस्टिस ऑफ हाई कोर्ट सिंध, IG सिंध, DIG सखर, SSP खैरपुर खे पुरज़ोर अपील था करियूं त असां सां इंसाफ़ कयो वञे। मीरवा पुलिस ॿुधण लाइ तयारु न आहे। खुदारा असांजी वायर कई वञे। ॿी सूरत में SSP खैरपुर ऑफिस अॻियां बचण समेत पंहिंजो पाण खे बाहि ॾेई साड़े छॾींदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।